मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। कि साहब अल्लाह जे नबी जिन्हें पर्दे हुकुम कयो न, फिलाणे रिश्ते का पर्दो आहे, फिलाणे का पर्दो आहे, फिलाणे का पर्दो आहे, फिलाणे का पर्दो आहे, फिलाणे का पर्दो आहे। साहब ने जॾहिं अल्लाह जे नबी तालीमात ॾिनी न, हिननि का पर्दो आहे, पोइ हिकिड़ो साहब उथी बीठो, साईं चए साईं ॾेर भला, ॾेर खां पर्दो आहे न, हालांकि हे त घर जो माण्हू आहे, सोट परे वारा आहिनि, मासात परे वारा आहिनि, ॿिया रिश्तेदार परे वारा आहिनि। हिकिड़ो साहब ईअं बीठो उथी, साईं भला जेको न ॾेर खां पर्दो आहे न पंहिंजी जेको माई खे। अल्लाह जे नबी ख़ामोश थी करे अल्लाह जे नबी फरमायो, ॾेर त औरत लाइ मौत आहे। हे नबी साईं फरमायो, ॾेर जेको आहे छा आहे, औरत लाइ मौत आहे। हाणे साईं ॿियनि रिश्तेदारनि जे बारे में मां छा चवां हाणे तव्हांखे। घर जो जेको आहे न भाउ आहे तव्हांजो, नबी साईं उन जे बारे में फरमायो, हे मौत आहे। सोट मासात परे वारी रिश्तेदारी, माशरो तॾहिं जेको असांजो ख़राबु थी वियो आहे। मां बार बार नसीहत कंदो आहियां पंहिंजे घरनि खे जेको आहे पर्दे वारो माहौल बणायो, पर्दे वारो। असां में त को सोट वेंदा, सोटनि खे ईअं हथु ॾींदा, ईअं अस्सलाम वालेकुम घर में ईंदा न, हे साईं ईअं हथु, हे ॾिस हे ईअं हथु। अल्लाह जो कसम खणी ॻाल्हि कयां थो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं औरत जे मथां कंहिं पंहिंजी घरवारनि खां अलावा, पंहिंजी घरवारनि खां अलावा कॾहिं कंहिं औरत खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु न ॾिनो आहे। बैत लाइ औरतूं आयूं, ऐं औरतुनि जो साईं तव्हां जेको आहे न साहिबिन खे तालीम था ॾियो, तरग़ीब था ॾियो, साहिबिन खे हथ ते हथु रखे करे बैत तव्हां कराई आहे। असांखे बि करायो, असांजो बि हक़ आहे। अल्लाह जे नबी फरमायो अचो बैत तव्हां करायां थो, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत कीअं कराई। अल्लाह जे नबी कपिड़ो कंहिं रिवायत में कपिड़ो अल्लाह जे नबी पकड़ायो आहे, कंहिं रिवायत में अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़रार करायो आहे, बसि इक़रार कयो। अल्लाह जे नबी फरमायो इहा बैत आहे। अमा आयशा फरमाए, मां कसम खणां थी अल्लाह ताला जो, उन ज़ात जो कसम खणां थी जंहिंजे कब्ज़े में मां आयशा जी जान आहे। अल्लाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं कंहिं औरत जे कॾहिं बि कंहिं औरत जो हथु जेको अल्लाह जे नबी न पकतो आहे बैत में। ऐं असां साईं सोट साईं अस्सलाम वालेकुम, सोटनि खे साईं नौजवान खे हथु ॾींदा, साईं हथु मिलो त बाक़ी छा मसइलो रहियो। ॾिसण साईं जेको आहे इंसानु जेको कंट्रोल में नथो अचे।